उडेरोलाल स्टेशन के रेलवे पाड़े में कायम अजीज मस्जिद अंदर पेशुमाम खुदाबख्श छुट्टो पारा मासूम नीगर सां बदफैली वारे मामले ते उडेरोलाल स्टेशन जो शऊर जागी पियो। वेशी जवाबदार की गिरफ्तारी लाए एसएसपी मटियारी मलिक कलीम की हिदायतुन ते उडेरोलाल स्टेशन पुलिस जवाबदार खुदाबख्श छुट्टो के गिरफ्तार करे वरतो आहे। डीएसपी खेबरानी अब्दुल मजीद पठान ए एसएचओ उडेरोलाल स्टेशन शाहजमान चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया के बुधायो आहे त जवाबदार की गोला लाए टीमियूं जोड़े बलोचिस्तान ताईं पिण रवानियूं कयूं वयूं हुयूं। हुननि चयो त हिक ॻुझे इतलाउ ते पुलिस उडेरोलाल स्टेशन लॻ चिड़िया चौक वटां जवाबदार खुदाबख्श छुट्टो के गिरफ्तार करे वरतो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार फरार थियण जी तयारी में हो त पुलिस मौके ते पहुची खेसि गिरफ्तार करे वरतो आहे। होरां उडेरोलाल स्टेशन जे सियासी समाजी अॻवाननि मासूम नींगर शाहज़ेब जसकानी सां बदफैली कंदड़ जवाबदार की गिरफ्तारी की खुशी में एसएचओ शाहजमान चांडियो ऐं पुलिस एहलकार अर्ज़ ज़रदारी के अजरकूं पहरायूं।